अस्सलाम वालेकुम दोस्तों। सेहतमंद दिमाग के रखण लाइ तव्हांजे स्केलेटल मसल्स जो सेहतमंद हुजणु काफ़ी ज़रूरी आहे। जेके नयूं रिसर्चूं आयूं आहिनि उन्हनि मां इहो ई साबित थियो आहे त अगरि तव्हां ज़िंदगी में इहे टे शयूं कयो था त 90% बीमारियुनि खां बची सघो था। हुन में सभिनी खां जेका पहिरीं शइ आहे उहा आहे तव्हांजी डाइट, तव्हांजी ग़िज़ा, तव्हांजी खुराक। तव्हांखे पंहिंजी डाइट में मिठाण कार्बोहाइड्रेट्स खे घटाइणा आहिनि। तव्हांजी मिठाण थी वई, मिठियूं शयूं थी वयूं, रिफाइंड शुगर थी वई ऐं प्लस में तव्हांखे प्रोटीन जी डाइट खे वधाइणो आहे जंहिंमें तव्हांजो वॾो गोश्त, मुर्गी, मच्छी ऐं अंडा अची विया। ऐं नंबर सेकेंड ते आहे फास्टिंग। असां ॾींहं में 3 दफ़ा मानी खाईंदा आहियूं ऐं 3 दफ़ा मानी खाइण खां पोइ बि असां ॿिनि मानी जे विच में ई काफ़ी कुझु घणो खाई वेंदा आहियूं। तंहिं करे असांखे फास्टिंग करणु खपे 12-12 कलाक ऐं ॾींहं में तव्हांखे 2 मील्स वठणु खपनि। त शायदि असां जेतिरो इस्तेमालु कयूं था ओतिरो असां यूटिलाइज़ नथा कयूं त असांजी एक्स्ट्रा जेका एनर्जी आहे उहा स्टोर थींदी थी वञे। ऐं नंबर 3 ते आहे एक्सरसाइज़। वर्जिश जा बेइंतिहा फ़ाइदा आहिनि ऐं इन जा काफ़ी सुठा रिज़ल्ट्स आहिनि रिसर्चनि मां। अचो त हाणे ॻाल्हायूं मसल्स ते। त असांजा जेके हेल्दी मसल्स आहिनि उहे असांजी ब्रेन जी सिहत खे कीअं बहितर था कनि। सभिनी खां पहिरियां ॻाल्हाइजे त असांजे जिस्म में केतिरे टाइप्स जा मसल थींदा आहिनि। असांजे जिस्म में 3 टाइप्स जा मसल हूंदा आहिनि। जेके 40% सभिनी खां जेके मेजॉरिटी में हूंदा आहिनि उहे असांजे स्केलेटल मसल्स हूंदा आहिनि। जेके तव्हांजे हॾनि जे मथां जेको बि मास आहे इहे स्केलेटल मसल्स हूंदा आहिनि। ऐं नंबर सेकेंड ते आहिनि स्मूथ मसल्स। इहे अहिड़ा मसल्स हूंदा आहिनि जेके तव्हांजा अमूमन जेके ऑर्गन्स जिस्म मां ठहियल हूंदा आहिनि, तव्हांजो चेहरो, तव्हांजो मादो, तव्हांजो इंटेस्टाइन, तव्हांजे लंग्स, जेके बि तव्हांजे जिस्म जे अंदरि ऑर्गन्स आहिनि, तव्हांजे रॻूं इहे स्मूथ मसल्स जूं ठहियल हूंदियूं आहिनि। हुन खां जेको नंबर 3 ते आहिनि उहे आहिनि कार्डियाक मसल। इहे काफ़ी स्पेशल मसल्स हूंदा आहिनि। इहे रुॻो तव्हांजे दिलि में मौजूदु हूंदा आहिनि। हिन टिनिनि मां जेके असांजे कंट्रोल में मसल्स हूंदा आहिनि उहे असांजे स्केलेटल मसल्स हूंदा आहिनि। असां ॾींहं में जेका ई मूवमेंट कंदा आहियूं, घुमंदा फिरंदा आहियूं, उहे स्केलेटल मसल्स जे करे। बाक़ी जेके तव्हांजे कार्डियाक ऐं स्मूथ मसल्स हूंदा आहिनि उन ते असांखे को कंट्रोल न हूंदो आहे। उनजी जेका बि कम हूंदा आहिनि, एक्शन्स हूंदा आहिनि, उहे इनवॉलंट्री हूंदा आहिनि। अचो त हाणे असांजे दिमाग़ ऐं स्केलेटल मसल्स जो जेको कनेक्शन आहे उनजे बारे में वधीक डिटेल में ॻाल्हायूं। जॾहिं बि तव्हां पंहिंजे मसल्स खां को कमु वठंदा को कमुकारु कंदा को एक्टिविटी कंदा का एक्सरसाइज़ कंदा त तव्हांजे मसल्स जे करे तव्हांजो जेको ब्लड फ्लो आहे तव्हांजे ब्रेन में उहो इंक्रीज़ थींदो आहे। प्लस में हिन एक्सरसाइज़ करण जे करे तव्हांजा मसल्स जे करे तव्हांजे जिस्म में हिकिड़ो हार्मोन ठहंदो आहे जंहिंखे असां ब्रेन ड्राई न्यूरोट्रोपिक हार्मोन्स चवंदा आहियूं, जेके असांजी न्यूरोजिनेसिस खे वधाईंदो आहे। त इहो हार्मोन BDNF ऐं जेको इंक्रीज़ ब्लड फ्लो थी थो वञे तव्हांजे ब्रेन खे, इहे तव्हांखे फॉलिश जहिड़ी बीमारियुनि खां ऐं प्लस में अल्ज़ाइमर्स जेके याददाश्त बीमारियुनि खां तव्हांखे बचाए सघंदियूं। ऐं सेहतमंद मसल्स जो जेको ॿियो वॾे खां वॾो फ़ाइदो आहे उहो तव्हांजी ब्रेन जी इम्यूनिटी खे, क़ुवत मुदाफ़ियत खे बि इंक्रीज़ कंदी आहे। उहो कीअं? जॾहिं असांजा मसल्स एक्सरसाइज़ कंदा आहिनि त असांजा मसल्स मायोकाइन्स खे रिलीज़ कराईंदा आहिनि। इहे उहे केमिकल्स आहिनि जेके तव्हांजी इंफ्लामेशन खे घटाईंदा आहिनि। ऐं अक्सर जेके बीमारियूं हूंदियूं आहिनि ऑटोइम्यून वारियूं उहे क्रॉनिक इंफ्लामेशन जे करे हूंदियूं आहिनि। ऐं जॾहिं मायोकाइन्स रिलीज़ थींदा त तव्हांजी ब्रेन जी जेका इंफ्लामेशन आहे उहा काफ़ी घटिजी वेंदी आहे ऐं तव्हांजो जेको ब्रेन आहे उहो सिहतमंद रहंदो। ऐं जेको टियों फ़ाइदो आहे सेहतमंद मसल्स जो उहो आहे त तव्हांजी जेका ब्रेन जी मेटाबॉलिज़म आहे उहा काफ़ी फास्ट थी वेंदी। तव्हांखे दोस्तों ख़बर आहे जेको असांजो ब्रेन आहे बॉडी उहो रुॻो 2% रखंदो आहे असांजे वेट सां, पर असांजे ब्रेन खे 20% जेका असां एनर्जी वठंदा आहियूं उन 20% हुनखे एनर्जी खपे। जॾहिं तव्हांजा हेल्दी मसल्स हूंदा ऐं मायोकाइन्स रिलीज़ कराईंदा तव्हांजी ब्लड फ्लो बहितर थींदी ब्रेन जी, तव्हांजे ब्रेन खे सुठी ऑक्सीजन ऐं तव्हांखे ब्रेन खे सुठी ताक़त मिलंदी। ऐं प्लस में मायोकाइन्स जो इहो ई फ़ाइदो आहे जेको असांजे जिस्म में वाइट फैट हूंदो आहे जेको स्टोर थियल हूंदो आहे, बॉडी हुनखे यूटिलाइज़ न कंदी एज़ अ एनर्जी पर्पस लाइ। पर जॾहिं मायोकाइन्स रिलीज़ थींदा त छा थींदो त इहो जेको वाइट फैट आहे इहो कन्वर्ट थींदो आहे ब्राउन फैट में ऐं असांजी बॉडी हिन ब्राउन फैट खे यूटिलाइज़ कंदी आहे एज़ अ एनर्जी तौर ते। अगरि हिनखे समअप कजे त इहे काफ़ी वॾा फ़ाइदा आहिनि। सभिनी खां पहिरियां अगरि तव्हांजा स्केलेटल मसल्स स्ट्रॉन्ग हूंदा त तव्हांजे जिस्म में हार्मोन्स ठहंदा BDNF ऐं प्लस में मायोकाइन्स। BDNF सां तव्हांजी न्यूरोप्लास्टी काफ़ी बहितर थींदी ऐं तव्हां अल्ज़ाइमर्स ऐं फॉलिश जहिड़ी बीमारियुनि खां बची सघो था। प्लस में तव्हांजी ब्रेन जी मेटाबॉलिज़म बि काफ़ी बहितर थी थिए। तव्हांजो जेको ब्राउन फैट आहे उहो काफ़ी घणो थो ठहे जंहिंसां तव्हां पंहिंजे वेट खे मैनेज करे सघो था। ऐं प्लस में जेके क्रॉनिक इंफ्लामेशन हूंदियूं आहिनि तव्हांजे जिस्म में उहा बि मायोकाइन्स जे करे काफ़ी घटिजी वेंदियूं आहिनि। अच्छा, स्केलेटल मसल्स खे असां कीअं मज़बूत करे सघंदा आहियूं? उहो असां मज़बूत करे सघंदो आहे एक्सरसाइज़ जे थ्रू, ख़ासि करे वेट ट्रेनिंग जेके जिम वग़ैरह कंदा आहिनि या एरोबिक जंहिंमें तव्हांजी स्विमिंग या साइकिलिंग अची वई। जेका वॉक वग़ैरह हूंदी आहे उहा अक्सर अमूमन तव्हांजे स्मूथ मसल्स लाइ हूंदी आहे, जीअं तव्हांजा दिलि जा मसल थी विया, तव्हांजा एब्डोमेन थी वियो। जेका वॉक आहे इहा असांजे दिलि खे हेल्दी रखंदी ऐं असां जेके ॿिया ऑर्गन्स आहिनि उन्हनि खे हेल्दी रखंदी। पर अगरि तव्हां पंहिंजे स्केलेटल मसल्स जी स्ट्रेंथ खे वधाइणु चाहियो था, वधीक हुनखे सिहत में रखणु चाहियो था त हुन ते थोरो स्ट्रेस ॾियो, थोरो हुन खां कमु वठो, थोरो वज़न वग़ैरह खणो, जिसां तव्हांजा स्केलेटल मसल्स काफ़ी सेहतमंद रहंदा। ऐं स्केलेटल मसल्स जॾहिं सेहतमंद रहंदा त तव्हांजो ब्रेन बि काफ़ी हेल्दी रहंदो। ऐं सेकेंड नंबर ते आहे तव्हांखे प्रोटीन इनटेक वधाइणो आहे। 1 खां 1.5 ग्राम पर केजी हिसाब सां अगरि तव्हांजी उमिरि 50 साल खां मथे आहे त तव्हां 1.5 ग्राम खां 2 ग्राम पर केजी हिसाब सां वठी सघो था। एनिमल प्रोटीन तव्हांजे मसल्स लाइ काफ़ी बहितरीनु आहे। प्लस में तव्हांखे वाइटामिन D3 ऐं वाइटामिन K2 वठिणो आहे
ऐं मैग्नीशियम ग्लीसिनेट या सिट्रेट ऐं प्लस में ओमेगा फैटी एसिड्स। त इहे रेफरेंसिस आहिनि, तव्हां वीडियोस ॾिसी सघो था, काफ़ी वीडियोस आहिनि तव्हांजे स्केलेटल मसल्स ऐं इंपॉर्टेंस कीअं तव्हांजे स्केलेटल मसल तव्हांजी ब्रेन हेल्थ खे बहितर था बणाइनि।